صدق الله العلي العظيم. درود شريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. الله تبارك وتعالى जा तव्हां असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। अॼोकिन आयतुनि जो गुज़िरियल आयतुनि सां ताल्लुक़ ही आहे, अरबीअ जे इस्तिलाह में इनखे रब्त चइबो आहे, रब्त निस्बत। त गुज़िरियल आयतुनि जे अंदरि अल्लाह तबारक व तआला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे मुशरिकनि सां लड़ण जी, जिहाद करण जी इजाज़त ॾिनी हुई, पर उन में कुझु शराइत बयानु कया विया त जेकॾहिं तव्हांखे मुशरिक हिन साल बि यानी 7 हिजरीअ में हुज़ूर सलातो सलाम जन उम्रे जे इरादे सां आया हुआ त मके जे मुशरिकनि वापसि कयो हो, मोटायो हो, जंहिंजे नतीजे में सुलह हुदैबिया जो हिकिड़ो मुआहिदो थियो हो। उहो पंहिंजे आयतुनि में जॾहिं बयानु थींदो त तफ़सील उते सुलह हुदैबिया जो ईंदो त मके जे मुशरिकनि मुआहिदे तौर ते हुज़ूर सलातो सलाम जन खे वापसि कयो। पोइ इहो वाइदो कयूं त ईंदड़ साल तव्हां 8 हिजरीअ में साल खां पोइ वरी अचिजो, उम्रो अदा करे वञिजो, हज जा अहकाम बि अदा कजो। त हुज़ूर सलातो सलाम जन हाणे साल खां पोइ आया त सहाबा किराम खे साॻियो ई ख़दशो हो त मुशरिक वाइदे जा कचा हूंदा आहिनि, ज़बान जा बि कचा हूंदा आहिनि। जॾहिं बि मुआहिदो कयो अथऊं त टोड़ियो अथऊं, वाइदो कंदा आहिनि त पाड़ींदा न आहिनि, कचा हूंदा आहिनि। त पोइ हिन दफ़े बि असां हलूं था, वरी त असां सां ईअं न कंदा जो वरी मोटाइनि या को ख़दशो पैदा कनि असांखे, वरी रुकावट बणिजनि। अल्लाह तबारक व तआला हुज़ूर सलातो सलाम जन खे इन इहा सहाबा किराम जे ख़दशे खे ख़तमु करण जे लाइ गुज़िरियल आयतूं नाज़िल करे इजाज़त ॾियणु फरमाई त तव्हां सां जेकॾहिं लड़नि त पोइ लड़िजो, रुकावट बणिजनि त मुक़ाबिलो कजो, तव्हां अॻिराई न कजो, ऐं जेतिरो नुक़सानु पहुचाइनि ओतिरो नुक़सानु पहुचाइजो, हद खां न वधिजो। जे तव्हां सां विढ़नि था जवान त तव्हां वरी मथां उन्हनि जे पोड़नि खे मारियो, तव्हां सां विढ़नि था मर्द त तव्हां उन्हनि जे औरतुनि खे मथां मारियो, तव्हां सां विढ़नि था जवान मैदान में तव्हां मथां उन्हनि जे घरनि में काए पोड़नि ज़ईफ़नि कमज़ोरनि अपाहिजनि ऐं औरतुनि सां विढ़ो, हद खां न वधिजो। इजाज़त आहे, पर जे हू पहल कनि, अॻिराई कनि त पोइ जवाबु ॾिजो। हाणे अॼोकी आयत में अल्लाह तबारक व तआला उन्हनि गुज़िरियल आयतुनि जो कुझु ख़ुलासो ज़रा नए अंदाज़ में बयानु कंदे फरमायो फ़इन इंतहू, पर जेकॾहिं रुकिजी था वञनि, माना तव्हां सां मुआहिदो नथा अटकाइनि, रुकिजी था वञनि, पोइ ते हटी था वञनि, फ़इन अल्लाह गफ़ूरुर रहीम। अल्लाह तबारक व तआला पंहिंजी महिरबानी जो बयानु कंदे फरमायो त रब बख़्शणहार रहम कंदड़ ज़ात आहे। हाणे इजाज़त गुज़िरियल आयतुनि जी जेका हुई त पहल हू कनि, अॻिराई हू कनि, पोइ जवाबु ॾिजो, पर जे अॻिराई नथा कनि त रब महिरबान बख़्शणहार आहे। गुज़िरियल आयतुनि जो अॼोकी पहिरीं आयत सां ताल्लुक़ रब्त जेको उहो ख़ुलासो तौर ते पूरो थी पियो। पोइ अल्लाह तबारक व तआला फरमायो गुज़िरियल आयतुनि जो वज़ाहत सां बयानु कंदे वक़ातिलूहुम हत्ता ला तकून फितना, जेकॾहिं न हू अॻिराई कनि था पोइ उन सां तव्हां क़िताल कयो, माना जिहाद कयो, लड़ाई कयो, एसी ताईं लड़ाई कयो उन्हनि सां जीअं फितनो न रहे। इहो हाणे लफ़्ज़ फितने जो हिते बि अल्लाह तबारक व तआला बयानु फरमायो, अॼोकी आयत में, गुज़िरियल आयतुनि में बि अल्लाह तबारक व तआला फरमायो वल फितनतु अशद्दु मिनल क़त्ल। फितनत जो लफ़्ज़ गुज़िरियल आयत में बि बयानु कयो, हत्ता ला तकून फितना अॼोकी आयत में बयानु कयो। फितने जे लफ़्ज़ मां मुराद छा आहे? असां त पंहिंजे इस्तिलाह में फितनो चवंदा आहियूं कहिड़े बि क़िस्म जो कोई माण्हू फ़साद पैदा करे, चवंदा आहियूं बाबा हे त फितनेबाज़ आहे, हीअ त फ़सादी आहे। अरबीअ जे इस्तिलाह में फितनो छा खे चइबो आहे? हदीस पाक जे अंदरि, क़ुर पाक जे अंदरि फितने जो लफ़्ज़ जूं मुख़्तलिफ़ मानाऊं वक़्त ऐं आयतुनि ऐं माहौल जे एतबार सां अलॻि अलॻि कयूं वियूं आहिनि। हिते फितने जे लफ़्ज़ जी माना कई वई आहे
त दीन इस्लाम जे अहकामनि खे अदा करण खां जेको रोके इहो फितनो आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उम्रो अदा करणु अचनि था, मके जा मुशरिक उम्रो अदा करणु नथा ॾियनि। उम्रो अदा करणु अल्लाह ताला जे हुक्मनि जी इताअत आहे ऐं अल्लाह जी इबादत आहे। अल्लाह जे इबादत खां रोके, दीन जे अहकामनि जे अदायगीअ खां रोके रुकावट बणिजे, इहो फितनो आहे। अगरचे दुनिया जे मामलात में जेको बि जंहिं बि मामले में रुकावट बणिजंदो असां चवंदा आहियूं बाबा हे त फितने बाज़ आहे, पर हिते क़ुर पाक लफ़्ज़ फितने जी तशरीह करे ॿुधाए छॾियो त सभिनी शयुनि खे बाद में पहिरियां दीन जे रुकावट जे मामले में, जेको बि दीन जे मामले में रुकावट बणिजे उनखे चवंदा कयो फितनो। तो ज़ाहिर आहे हाणे मके जा मुशरिक बि उम्रो अदा करणु न पिया ॾियनि, तॾहिं अल्लाह तबारक व तआला इजाज़त ॾींदे फरमायो वक़ातिलूहुम हत्ता ला तकून फितना, इन सां क़िताल कयो, लड़ाई कयो तेसीं ताईं जेसीं ताईं इन्हनि जे रुकावट जो मरहलो ख़तमु थिए। पोइ रुकावटूं मुख़्तलिफ़ तरीक़नि सां पवंदियूं आहिनि, रुकावटूं मुख़्तलिफ़ तरीक़नि सां पवंदियूं आहिनि। मसलन कॾहिं कॾहिं उन्हनि खे ॻाल्हियुनि में मुज़ाकरात में, अॼुकल्ह जीअं थींदो आहे बाबा बहस मुबाहिसो कयो, मुज़ाकरात कयो, तव्हां पंहिंजा मुतालबा कयो, ॾिसंदासीं तव्हांजे मुतालबनि ते गौर फ़िक्र कंदासीं, पोइ उन्हनि में वरी जेकॾहिं सही हूंदी त ॻाल्हि मञींदासीं, ग़लति हूंदी त उनखे तरमीम कंदासीं मुशावरत सां। कॾहिं उन्हनि खे इहो ॻाल्हियुनि में मुज़ाकरात में उलझायो वेंदो आहे, वक़्तु गुज़री वेंदो आहे। कॾहिं वरी रुकावट हीअं हूंदी आहे त उन्हनि जे कंहिं कमज़ोर या कंहिं ज़ईफ़ खे क़ैदी बनाए छॾियो, पोइ हू पंहिंजे उन क़ैदीअ खे छॾाइण में पूरा हूंदा, टाइम पूरो थी वेंदो। त कॾहिं वरी मैदान में आम्हूं साम्हूं बीही करे रुकावट बणिजी दू बदू मुक़ाबिलो कबो आहे, या कॾहिं वरी का साज़िश खेॾबी आहे जो उन्हनि जे कंहिं मेन माण्हूअ खे गुम करे छॾियो, अगवा कयो, या उन्हनि जे पहुचण में देरि लॻे, उनखे रस्ते में का रुकावट विझो, रस्तो ख़राबु कयो, रस्ते खे खंदकूं खॾा खोटे छॾियो, रस्ते ते बुंड उछलाए छॾियो, रस्ते ते गंदु कचिरो पाणी छॾे छॾियो, जीअं उन्हनि खे रस्ते ते पहुचण में, मक़सद ताईं पहुचण में रुकावट थिए। रुकावटूं केतिरनि ई क़िस्मनि जूं थींदियूं आहिनि। अल्लाह तबारक व तआला इजाज़त जिहाद जी जो ॾिनी त ज़रा अहिड़े अंदाज़ में फरमायूं हत्ता ला तकून फितना, जेसीं ताईं रुकावट जो को बि सबबु इन्हनि जो बाक़ी आहे तेसिताईं जिहाद कजो। माना हर रुकावट हाणे छोड़ियो, नऊज़ बिल्लाह, अल्लाह ताला माफ़ फरमाए। सम्झण जे लाइ हिकिड़ो सुवाल आहे, या इलाहुल आलमीन एॾी कावड़ छो? जेकॾहिं हू रुकावट बणिजनि था, मोचड़ो लॻंदो न सुधरी वेंदा, पर ही लफ़्ज़ अहिड़ा बयानु कया विया हत्ता ला तकून फितना, जेसिताईं हुननि जी कंहिं बि क़िस्म जी रुकावट मौजूदु आहे तेसिताईं छॾियो न, उन सां मोचड़ा हणो, उन सां विढ़ो, उन सां लड़ाई कयो, उन सां क़िताल कयो, तव्हां त हर साज़िश, हर रुकावट जी कड़ी उन्हनि जी दूरि थिए। माना रस्तो तव्हांजो सफ़ा आसान थी पए, ख़ुलासो क्लियर थी वञे, तेसिताईं लड़ंदा रहो। इहा एॾी वॾी इजाज़त है, ॼण त हिकिड़े क़िस्म जो गौर सां ॾिठोसीं त अल्लाह तबारक व तआला जो जलाल ऐं कावड़ नज़र आयो। सम्झण जे लाइ सुवाल पैदा थियो त या अल्लाह आलमीन, मुशरिकनि सां मुक़ाबले जी इजाज़त त मिली, पर तेसीं ताईं जेसिताईं हुननि जी का बि रुकावट मौजूदु आहे तेसिताईं लड़ाई हले, इहो ग़ज़ब ऐं कावड़ छाजो? अल्लाह तबारक व तआला उन जो ख़ुलासो अञा बयानु कंदे, जवाब बाद में ख़ुलासो बयानु कंदे फरमायो वयकून दीनु लिल्लाह, तेसीं ताईं हुननि जे रुकावटुनि खे दूरि कंदे मुक़ाबिलो कंदा रहो, जेसीं ताईं दीन ऐं दुनिया जे अंदरि पसंदीदा तरीक़ो अल्लाह तबारक व तआला जे ज़ात वारो ई राइज थिए। माना जेसीं ताईं दीन ऐं इस्लाम खे तव्हां ग़ालिब नथा बनायो ऐं हुननि जे रुकावटुनि खे ख़तमु नथा कयो मुकमल तौर ते, तेसीं ताईं लड़ाई कंदा रहियो। पोइ काफ़ी सारनि बुज़ुर्गनि वयकून दीनु लिल्लाह जे लफ़्ज़ जी माना अजीब अजीब लफ़्ज़नि में लिखी आहे। मौलाना अशरफ अली थानवी रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे त जेसीं ताईं ख़ुदा जो हुकुम बाक़ी न रहे, अल्लाह ताला जो हुकुम आहे उम्रो कयो, हज कयो, पर हू उन हुकुम ते अमल करणु नथा ॾियनि, जेसिताईं तव्हां इन हुकुम ते बाक़ी नथा रहो तेसिताईं लड़ाई कयो। ऐं होॾां ग़ालिबन मुफ्ती शफ़ी अहमद रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे त तेसीं ताईं हुननि सां लड़ाई कयो जेसीं ताईं उन्हनि जी हर रुकावट टुड़ी ख़तमु न थी वञे। हज़रत साईं ॿेर वारा रहमतुल्लाह अलैह तर्जुमो फरमाईंदा त तेसीं ताईं हुननि सां मुक़ाबिलो कयो जेसीं ताईं अल्लाह जे दीन खे तव्हां हर दुनियावी पहलूअ खां मथे ग़ालिब ऐं बुलंद न बनायो।
माना उन्हनि जूं रुकावटूं बि ख़तमु कयो ऐं पंहिंजे अंदरि दीन जे माहौल खे अहिड़ो उजागर कयो जो दीन तव्हांजे उथण मां वेहण मां खाइण मां पीअण मां नज़र अचे। हुज़ूर सलातो सलाम जन जे सुन्नतुनि ते एतिरो अमल खे मज़बूतीअ सां चंबड़ो जीअं तव्हांजे उथण वेहण खाइण पीअण शादीअ ग़मीअ ख़ुशीअ ग़मीअ में हर तरह सां दीन नज़र अचे। इहो अलाह ताला जो दीन जेसिताईं ग़ालिब नथो थिए तेसिताईं मुक़ाबिलो कयो। पोइ जेको जेको उन में रुकावट बणिजे उनखे हटायो। फ़इन इंतहू सवाल उहो साॻियो बाक़ी आहे, साईं इहो कावड़ ऐं ग़ज़ब छा जो? तेसिताईं मुक़ाबिलो कंदा अचूं तेसिताईं मुड़नि नथा। अल्लाह तबारक व तआला इन जो जवाबु अॻिते ॾींदे फरमायो अश्शहरुल हराम बिश्शहरिल हराम वल हुरुमात क़िसास। हुरमत वारा महीना 4 ज़िलक़द ज़ुलहज मुहर्रम रजब, ये 4 महीना इस्लाम खां पहिरियां हुज़ूर सलातो सलाम जन जे नुबूवत खां बि पहिरियां क़ुरान पाक जे नाज़िल थियण खां बि पहिरियां मुशरिकनि वारे ज़माने में इब्तिदा इस्लाम में ई इहे 4 महीना इज़त वारा सॼा वेंदा हुआ। इन्हनि 4 महीननि में शिकार करणु, लड़ाई करणु, इख़्तिलाफ़ करणु, फ़साद करणु जुर्म सम्झंदा हुआ इस्लाम खां बि पहिरियां। त पोइ इन्हनि मके जे मुशरिकनि गुज़िरियल साल माना 7 हिजरीअ में तव्हांखे ज़िलक़द जे महीने में उम्र अदा करणु हज जे अदायगीअ खां छो वापसि मोटायो? फ़साद पिया फैलाइनि न। पोइ हुरमत वारा महीना हुरमत वारनि महीननि जे एवज़ में आहिनि। इहे एतिराम इज़त वारा महीना 4 महीननि जे एवज़ में आहिनि। तव्हांखे गुज़िरियल साल ज़ुल्क़द में मोटायो हुयऊं, हिन साल बि ज़ुल्क़द में ई अचो था। पोइ जे तव्हांखे हाणे मोटाइनि त उन मोटण जो बदिलो हाणे वठिजो। इज़त वारे महीने में लड़ाई कोन कबी, फ़साद कोन कबो, मना चल आहे। हुननि जे लाइ बि इहो ई कानून आहे, तव्हांजे लाइ बि इहो कानून आहे। इब्तिदा इस्लाम खां वठी इहो कानून हलंदो थो अचे। सभु हुन ते पाबंदी कंदा आहियो। पोइ गुज़िरियल साल ज़िलक़द में तव्हांखे मोटाए करे हिन फ़साद शुरूआति कई आहे फ़साद जी, हिन साल तव्हां हुनखे मोचड़ो आणे करे हुन फ़साद जो जवाबु ॾियो। पोइ जहिड़ो हुननि इज़त वारे महीने में तव्हांखे मोटाए फ़साद कयो, ओहिड़ो तव्हां हिन साल वरी मोचड़ो आणे करे हुनखे जवाबु ॾिनो। इज़त वारा महीना इज़त वारे महीननि जे एवज़ में। वल हुरुमात क़िसास, ऐं बराबरी इज़त एतिराम जी ॿिन्हिनि महीननि जे अंदरि बराबरी जे तौर ते आहे, बदिलो बदिले जे तौर ते आहे। त लिहाज़ा अल्लाह तबारक व तआला गोया के इन्हनि लफ़्ज़नि सां फ़मन अतदा अलैकुम फ़अतदू अलैहि बिमिस्लि मा अतदा अलैकुम, पोइ जेको तव्हां सां हद खां वधीक ज़्यादती करे तव्हां बि उन्हनि सां ज़्यादती कयो, पर ओतिरी बिमिस्लि मा अतदा अलैकुम, जेतिरी हू तव्हां सां ज़्यादती कनि तव्हां बि उन सां ओतिरी ज़्यादती कयो। पर वत्तक़ुल्लाह, ख़ुदा खां डिॼिजो, हद खां वधीक ज़्यादती न कजो। हू कनि ज़्यादतीअ में थोरो क़दम वधाइनि, तव्हां वरी 2 क़दम वधाए वञो, ईअं न कजो। वालमू अन्नल्लाह मअल मुत्तक़ीन, यादि रखिजो अल्लाह तबारक व तआला परहेज़गारनि सां गॾु अथव। जेके अल्लाह ताला जे हुक्मनि जी ताबेदारी कंदा आहिनि, पंहिंजो पाण खे अल्लाह जे हुक्मनि जे नाफ़रमानीअ में वञण खां बचाईंदा आहिनि, अल्लाह ताला उन्हनि सां गॾु आहे। हाणे इहा तलक़ीन बि बयानु फरमाई ऐं उन सुवाल जो जवाब बि ॾियणु फरमायो त असांखे कावड़ न आहे इन्हनि जे मथां, इन्हनि जे गुज़िरियल साल कयल बेहुरमतीअ जो जवाबु आहे। हाणे सम्झ में आयो त ॼण त क़ुरान पाक इशारतन हिन ॻाल्हि जे तरफ़ इशारो करे वियो त हुज़ूर सलातो वसलाम जन खे सहाबा किराम समेत 7 हिजरीअ में उम्रे करण खां मोटायो जो वियो हो मुशरिकनि जे तरफ़ खां। अल्लाह तबारक व तआला इहा ॻाल्हि हुज़ूर सलातो वसलाम जन सां मसलहत तौर ते बरक़रार रखी मुआहिदे जे सूरत में। पर अल्लाह तबारक व तआला खे इहा कावड़ ग़ज़ब हुयो त मुंहिंजे महबूब खे, जेको इमामुर रसूल आहे, जेको ख़ातमुल अंबिया आहे, जेको सरवरे कौनैन आहे, ही उन खां वधीक एतिरा मोतबर थींदा आहिनि जो मुंहिंजे नबीअ खे पंहिंजे मुक़द्दस सहाबा किराम जे जमात समेत ई वापसि मोटाए ख़ुशी था कनि। अॼु उन्हनि खे मोचड़ो ओड़ो हणो था त उन्हनि जी ख़ुशी ओतिरे ग़म में तब्दील थिए। लिहाज़ा हुज़ूर सलातो वसलाम जन खे वापसि मोटाइणु अल्लाह तबारक व तआला खां इहो पसंदि कोन हो, बर्दाश्त कोन थियो। तॾहिं अल्लाह ताला साल खां पोइ हुज़ूर सलातो वसलाम जन खे इजाज़त त ॾिनी, उन्हनि जे इन कयल गुस्ताखीअ जे जवाब में लड़ण जी इजाज़त त ॾिनी, पर एतिरे अंदाज़ में त जेसीं ताईं उन्हनि जी का बि रुकावट मौजूदु आहे तेसीं ताईं तव्हांजो जिहाद हले, जेसि ताईं उन्हनि जूं रुकावटूं ख़तमु न थियूं थियनि ऐं जेसि ताईं तव्हां दीन जो मेयार ऐं दीन जो परचम बुलंद नथा कयो, दीन खे पंहिंजे अमलियात में आला मक़ाम ते जेसि ताईं नथा पहुचायो तेसि ताईं तव्हां हुन सां लड़ंदा रहो।
इहो जवाबु हुयो हुननि जे गुस्ताखीअ जो। बाक़ी विच में हिकिड़ो सुवाल पैदा थिए पियो, हुननि त हिकिड़ी बेहरमती कई इज़त वारे महीननि में गुस्ताखी करे, त पोइ असां त न कयूं। अलाह ताला उनजो बि जवाबु ॾींदे फरमायो त बाबा इहे इज़त वारा महीना इज़त वारे महीननि जे एवज़ में आहिनि। जीअं तव्हांखे मां हिकिड़ो मिसाल ॾियां, ग़लती जंहिं नोयत जी हूंदी आहे न, त पोइ माफ़ी तलाफ़ी बि उन नोयत जी थींदी आहे। माफ़ी तलाफ़ी बि उन नोयत जी थींदी आहे। मिसाल तौर ते हिकिड़ो माण्हू रूबरू वेही करे कंहिंसां घटि वधि थो ॻाल्हाए, कंहिंजी बेइज़ती थो करे, पोइ माफ़ी वरी फ़ोन ते थो वठे, इहा माफ़ी न चइबी आहे, रूबरू अचे त मज़ो थिए न। या हिकिड़ो माण्हू कॉल करे फ़ोन ते ग़लति सलत ॻाल्हाए थो, बेहरमती थो करे, पोइ माफ़ी वरी मैसेज जे ज़रिए थो वठे, इहा माफ़ी न चइबी आहे। ईअं ई माफ़ीअ जा लफ़्ज़ चवे गिड़गिड़ाए जीअं फ़ोन ते चया हुया। या टियों मिसाल ॾियां, हिन कचहरीअ में 5 माण्हुनि जे साम्हूं कोई कंहिंजी बेइज़ती करे, पोइ माफ़ी वरी पंहिंजे मुंहं सां वठे, कंदा इहे हुन खां न, सभिनी जे साम्हूं ग़लति ॻाल्हायो, हाणे माफ़ी बि सभिनी जे साम्हूं वठि त अंदाज़ो थिए। जीअं पुराणे दौर में, मुशर्रफ जे दौर में हज़रत अल्लामा अली शेर हैदरी रहमहुल्लाह ताला पंहिंजे दौर में अल्लाह तबारक व ताला उन्हनि जे क़ब्र खे नूर सां मुनव्वर फरमाए, मुशर्रफ खे पाबंद बनायो त असांखे राफ़िज़नि सां इख़्तिलाफ़ात जेके आहिनि उनखे विहारे करे आम्हूं साम्हूं असांजे मसइले जो हल कढो। उन्हनि ते इन ॻाल्हि ते कंहिं हिकिड़े आलिम हैदरी साहिब ते तनक़ीद कई हिकिड़े मजमे में, पोइ उन वरी माफ़ीनामो पने ते लिखी करे मोकिलियो। हैदरी साहिब उन इहे पने ते जवाब में लिखी करे उनखे मोकिलियो त जंहिं कचहरीअ में तव्हां गुस्ताखी कई उन इहे कचहरीअ में माफ़ी वठंदो त पोइ क़बूल आहे, हिन पने वारी माफ़ी क़बूल कोन्हे। उन दलील में हीअ आयत हैदरी साहिब रहमहुल्लाह ताला लिखी त अल्लाह तबारक व ताला पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे जेका इजाज़त ॾिनी आहे, जंहिं हुरमत जे महीने में हुननि गुस्ताखी कई आहे, उन ई वरंदे हुरमत जे महीने में हुज़ूरनि खे इजाज़त ॾिनी त मोचर हाणे सुधारियो। इहो हिकिड़ो मेया क़ुरान पाक ॾिसो, शरीयत जा अहकाम बि सेखारे पियो त मुआशिरे जे अंदरि ज़िंदगी गुज़ारण जो हिकिड़ो राज़ बि सेखारे पियो त भाई तव्हां हिक ॿिए जो इज़त ऐं एतिराम मद्देनज़र रखी करे ज़िंदगी गुज़ारियो। जंहिंजी जेतिरी इज़त आहे उनखे ओतिरी इज़त ॾियो, जंहिंजो जेको मक़ाम आहे उनखे उहो मक़ाम ॾियो। पर जो उनजे मक़ाम खां उनखे किराइण या बेइज़ती करण जी कोशिशि कंदव त पोइ यादि रखो उनजी माफ़ी वठणी पवंदी। पोइ जंहिं महफ़िल में हूंदी बेइज़ती, माफ़ी उन महफ़िल जी। पोइ जेको इन ॻाल्हि खे सम्झी सघे ऐं एतिरो वज़न खणी सघे त पोइ इहे ॻाल्हियूं अॻिते गुस्ताखीअ जूं या ग़लति सलत कमी कोताहियूं करे, जेको न करे सघे त इन लाइन खां ई हटी वञे। त अल्लाह तबारक व ताला बि इन्हनि ॻाल्हियुनि खे वज़ाहत सां बयानु कंदे पोइ आख़िर हीअं बि फरमायो फ़इन इंतहू, पर जेकॾहिं मके जा मुशरिक मुंहिंजा सुहिणा नबी तव्हांजे मुक़ाबले में अचनि ई नथा, तरी था वञनि, छो त हिन दफ़े तव्हांजो जेको जज़्बो आहे ऐं असांजे तरफ़ खां तव्हांखे जेका इजाज़त मिली आहे, उन इजाज़त जे बुनियाद ते तव्हांजा सीना जेके हीअं चौड़ा थी विया आहिनि, वेकरा थी विया आहिनि, ऐं तव्हांजे बाज़ूअ में असांजे इजाज़त सां ताक़त वधी वई आहे, हू तव्हांजे हिन रोब ऐं हशमत वारे चहिरे खे ॾिसी करे मथां हटी वञनि। चओ बि ईअं हो, पोइ मुक़ाबले में कोन आया। अल्लाह ताला फरमायो फ़इन इंतहू, जेकॾहिं हू मुड़ी था वञनि, फला उद्वान, पोइ ज़्यादती न करियो, मतां गुज़िरियल साल जो हरूभरू बदिलो वठो। तव्हांजे रोब खे ॾिसी हली वञनि, मोटी वञनि, इहा ई तव्हांजी वॾी फतह आहे। इल्ला अल ज़ालिमीन, ज़्यादती उन ते कजो जेको तव्हां सां ज़ुल्म करे, जेको तव्हां सां नाइंसाफ़ी करे, जेको रुकावट विझे। त ॾिसो, जिहाद हिकिड़ो अहम फरीज़ो आहे, उनजी इजाज़त आहे, उहा बि शराइतनि सां, उहा बि उसूलनि सां, उहा बि क़ाइदे ऐं ज़ाब्ते सां। तव्हां असांजा पंहिंजा जेके मामलात हूंदा आहिनि ॾेथियूं, उन्हनि में केतिरे हद ताईं क़ाइदा ऐं उसूल हूंदा जेके त असां पाण में मुस्लमान हिक ॿिए सां तय कयूं था। हीअ त ग़ैर मुस्लमान जो हिकिड़ो रवैयो आहे जेको इस्लाम जे अलम बरदार हुज़ूर सलातो सलाम जन सां आहे। उते बि इजाज़त शराइतनि, उसूलनि, कानून ऐं ज़ाब्तनि सां आहे। त पोइ तव्हां असांजे अंदरि जेके मामलात आहिनि उन्हनि में अगरि कशीदगियूं पैदा थी पवनि, चिकताण पैदा थी पवे, त उन्हनि खे केॾो न अदब ऐं एतिराम सां हल करण जी तलक़ीन कई हूंदी। त क़ुर पाक में उहे ॻाल्हियूं बि ईंदियूं, इंशा अल्लाह ताला उते वज़ाहत सां बयानु थींदियूं। पोइ अल्लाह तबारक व ताला अॼोकी आख़िरी आयत जे अंदरि जिहाद करण वारनि जवाननि जे लाइ
उन्हनि माण्हुनि खे तालीम ॾींदे फरमायो जेके जिहाद करे त नथा सघनि पर उन्हनि जो तामुन करे सघनि था। मिसाल तौर ते मैदान में बीह करे लड़ंदा केरु? जवान। पोड़ा त कोन बीह सघंदा, हाल बि त 10 पोड़ा ॾींदा, जंग जी तरतीब उहे ॾसींदा, गुर राज़ ॾसींदा, खटण जो तरीक़ेकार ॾसींदा तजुर्बे सां। ऐं औरतूं जेके आहिनि उहे असांखे खाधो पीतो लटो कपिड़ो मरमत वारो समूरो कमु मरम पटीअ वारो करे ॾींदियूं, पर मैदान में कोन बीहंदियूं, लड़ाई कोन कंदियूं। त पोइ अल्लाह तबारक व तआला फरमायो हिकिड़ा मैदान लड़ण जे लाइ मैदान में लड़ण जे लाइ तयारु आहिनि, ॿिया वरी ज़ईफ़ आहिनि, लड़ी कोन था सघनि, त उन्हनि वटि वरी कुझु जो माल आहे, खाधो खुराक आहे, उन्हनि वटि इन्हनि मुजाहिदनि खे जंग जे मैदान में जंहिं शइ जी ज़रूरत आहे उहा शइ हिन वटि मौजूदु आहे। असलियो अथनि, तीर अथनि, तलवारूं अथनि, या रोक रक़म अथनि, या खजूर, या ज़मज़म जो पाणी, या उन्हनि वटि सतूं, या कुझु ॿिया जव जो ॾारो उन वटि मौजूदु आहे। अल्लाह तबारक व तआला फरमायो वअनफ़िक़ू फ़ी सबीलिल्लाह, अल्लाह जे रस्ते में ख़र्च कयो। जेके नथा वञी सघनि उहे मुजाहिदनि जी तयारी कनि, मुजाहिदनि जे ख़र्च पके उन्हनि जे। एतिरे ताईं बि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिन आयत जी तशरीह कंदे फरमायो त जेके जंग ते नथा हली सघनि पोइ हिते घरनि में रहनि था त उहे पर जेके जंग ते विया आहिनि उन्हनि जे पोयां घरनि जी संभाल कनि, उन्हनि जे घरनि जी संभाल कनि, तहफ़ुज़ बि कनि जिते ज़रूरत हुजे। जेकर उन्हनि खे नंढा मासूम ॿार आहिनि त उन्हनि जे राशन खाधे जी बंदोबस्तु कनि, जेकॾहिं ज़रूरत हुजे। जेकॾहिं का बेवा औरत आहे त उनजे घर जो तहफ़ुज़ कनि, या जंहिंजे घर में न्याणियूं आहिनि त उन्हनि जे घर जो तहफ़ुज़ कनि। त इहो बि अनफ़िक़ू फ़ी सबीलिल्लाह। अल्लाह तबारक व तआला तॾहिं फरमायो वला तुल्क़ू बिअयदीकुम इला तहलुका, पंहिंजो पाण खे हलाकत में न उछलायो। छा मतिलबु? दीन खे छॾे करे पाण खे हलाक था कयो, मुजाहिदनि जो तामुन छॾे करे पाण खे हलाक मथा कयो। दीन इस्लाम जे तामुन खे ऐं दीन इस्लाम जे तामुन में निकिरंदड़ माण्हुनि जे लाइ ज़बान दराज़ी करे मथां पाण खे हलाकत में विझो। वला तुल्क़ू बिअयदीकुम इला तहलुका, पाण खे हलाकत में न उछलायो। हिन आयत सेखारे छॾियो त कंहिं बि तरह सां तव्हांजी जेका बि ताक़त तवानाई वज़न आहे तव्हांजो उहो दीन जे मुखालिफ़त में न वञे, दीन जी हिमायत में वञे। जंहिंखे कलम जी ताक़त आहे उहो कलम जे ताक़त जे ज़ोर सां बि दीन खे बुलंद करे, जंहिंखे वात सां ॻाल्हाइण जी ताक़त आहे उहो ज़बान जे ज़रिए दीन खे बुलंद करे। कॾहिं बि ज़बान सां अहिड़ो लफ़्ज़ न ॻाल्हाए जंहिंसां दीनदारनि खे या दीन खे नुक़सानु पहुचे। कॾहिं बि अहिड़ो कलम इस्तेमालु न करे जंहिं कलम सां दीन खे या दीनदारनि खे नुक़सानु पहुचे। ऐं जंहिंखे वरी सोच फ़िक्र इल्म अमल जो अल्लाह तबारक व तआला हुनुर ॾिनो आहे, इल्मु ॾिनो आहे, अमल ॾिनो आहे, इख़लास ॾिनो आहे, त उनजो इल्मु ऐं अमल बि दीनदारनि जी हिमायत में वञे, उन्हनि जे मुखालिफ़त में न वञे। तॾहिं अल्लाह तबारक व तआला फरमायो पाण खे हलाकत में न विझो, अहसिनू चङाई कंदा कयो, इन्नल्लाह युहिब्बुल मुहसिनीन, अल्लाह तबारक व तआला चङाई कंदड़ माण्हुनि खे पसंदि कंदो आहे। इहे वॾा उसूल आहिनि जेके हिकु हिकु आयत में अल्लाह तबारक व तआला थोरनि थोरनि लफ़्ज़नि जे बुनियाद में ऐं हिसार में अल्लाह तबारक व तआला बयानु फरमाया आहिनि। इन्हनि लफ़्ज़नि खे वठी करे बुज़ुर्गनि अलॻि अलॻि किताब लिखिया आहिनि। वला तुल्क़ू बिअयदीकुम इला तहलुका, मौलाना मक्की साहिब पंहिंजे हथ सां किताब लिखियो आहे, इंसानु पंहिंजो पाण खे हलाकत में कीअं विझंदो आहे, 450 सिफ़नि ते किताब आहे। वरी पीर ज़ुल्फ़कार अहमद नक्शबंदी साहिब पाण किताब लिखियो आहे वअहसिनू, अल्लाह तबारक व तआला फरमायो आहे चङाई कयो। चङाई जा कहिड़ा कम आहिनि? 250 सफ़नि ते किताब लिखियल आहे। हिकिड़ी हिकिड़ी आयत जे लफ़्ज़ ते एॾी वॾी तशरीह तालीम मौजूदु आहे। अफ़सोस असां क़ुर पाक जे तालीम खां परे आहियूं, तॾहिं गाफ़िल आहियूं, तॾहिं भुलियल आहियूं, तॾहिं दुनिया जे ज़िंदगीअ जे विख विख ते असां मुंदल आहियूं, परेशान आहियूं। असांजी ग़फ़लत अल्लाह ताला करे त ख़तमु थी वञे। अल्लाह पाक तव्हां असांखे क़ुर हदीस जे इन इल्म सां ऐं इन अमल सां नवाज़े जंहिं इल्म ऐं अमल खे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल पसंदि फरमायो आहे, क़बूल फरमायो आहे। अल्लाह पाक तव्हां असांजे ॿुधण खे ॿुधाइण क़बूल फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए, अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।